सिंध के नामियारे अदीब महक़िक़ तारीख़दान ऐं सिंध बरस अता मोहम्मद भमरो जी 99वीं सालगिरह संदसि आख़िरी आरामगाह ते मल्हाई वई। रसूलाबाद भरिसां ॻोठु बचल भमरो में अता मोहम्मद भमरो जी सालगिरह तक़रीब में क़ौम परस्त कारकुननि, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं ॿियनि शिरकत कई। हिंगोजा मां अब्दुल जब्बार चांग असां सां टेलीफोन ते मौजूद आहे। जी अब्दुल जब्बार। जी बिल्कुल ताहिरा अवांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे नाले वारे अदीब, दानिश्वर, महक़िक़, तारीख़दान ऐं सिंध परस्त मरहूम अता मोहम्मद भमरो जी 99 सालगिरह रसूलाबाद भरिसां ॻोठ बचल भमरो में संदसि जे आख़िरी आरामगाह ते मल्हाई वई। सालगिरह जी तक़रीब में डॉक्टर नज़ीर खोखर, एडवोकेट नूर मोहम्मद तुन्यो, नूर मोहम्मद चंबाणी, उल्फत सतो, इमदाद लाड़क, शौकत गांगरो, रियाज़ सतो समेत सियासी, समाजी, अदबी ऐं क़ौम परस्त कारकुननि ऐं साथियुनि शिरकत कई। सभिनी अॻवाननि गॾिजी 99वीं सालगिरह जो केक पिणु काटियो। तक़रीब में शरीक अॻवाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अता मोहम्मद भमरो सिंध जो महान इंसान, सिंध परस्त हुयो जंहिंजो जनम ॾियारो असां लाइ ख़ुशी जो ॾियारो आहे। अता मोहम्मद भमरो हिकु तारीख़ हुयो जंहिं पंहिंजी हयाती में सवी किताब लिखिया। साईं अता मोहम्मद भमरो जहिड़ा शख़्स सदियुनि में पैदा थींदा आहिनि। जी ताहिरा। महिरबानी अवां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।